नौनिहाल पीपुल्स पार्टी ठाही हुई। उमरकोट में तव्हांजा साथी कहिड़ा? 14 दफ़ा आउं पीपुल्स पार्टी जे करे जेल में वियो आहियां। तव्हांखे मुंहिंजा 2 4 4 5 5 8 माण्हू तव्हांखे उहो मिलंदा जिन खे मूं नौकरी ॾियणु कंहिं वॾेरे जो माण्हू न आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर हूंदो हुयो त उन सां आउं केतिरा ई दफ़ा होटल जे लाइ मूं जेको आहे सो भुट्टे साहिब खे अर्ज़ु कयो हो। ख्वाब आहे त MPA या MNA थिया? 14 दफ़ा आउं पीपुल्स पार्टी करे जेल में वियो आहियां। 14 दफ़ा मौजूदा पीपुल्स पार्टी शहीद बेनज़ीर साहिबा हुई या भुट्टो साहिबु हूंदो हुयो तेॾी महिल कारकुन रड़ कंदो हो उन जे लाइ ॿुधी हूंदी तमामु घणी ॿुधी हुई। तव्हांजी त ॾाढी वेझड़ाप रही ऐं हिते मक़ामी सतह ते ॿुधायो वञे पियो त तव्हां हुन लाइ साईं अञा ॿार आहे, हिनखे मेच्योर थियण लाइ टाइम खपे थो। राणे साहिब जे ख़ानदान जो शुक्रगुज़ार आहे ऐं मखदूम साहिब खे पंहिंजे ई हल्के ताईं महदूद रहणु घुरिजे, हिते न अचणु घुरिजे। पुराणे पीपुल्स पार्टी जे दौर खे अॼु जे दौर खे कीअं पिया ॾिसो था? मूं पीपुल्स पार्टी जो में जॾहिं खां शमूलियत कई त उन टाइम ते मूं उमरकोट में हिकिड़ी नौनिहाल पीपुल्स पार्टी ठाही हुई, माना ॿारनि जी पीपुल्स पार्टी, ऐं उन हवाले सां असां जलसा जुलूस हिते कयासीं। ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो पोइ नौनिहाल पीपुल्स पार्टी खे ज़िम कयोसीं सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट फेडरेशन में। ऐं सम्झा थो सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट फेडरेशन उहा पीपुल्स पार्टी जी नौजवाननि जी जमायत हुई जेका स्टूडेंट खे जेका आहे सो कवर कंदी हुई। ऐं उन में आउं जेको आहे सो उमरकोट तालके जो सदर रहियुसि। ऐं जॾहिं खां असां नौनिहाल पीपुल्स पार्टी ठाही त उमरकोट जे अंदरि असांजे ॿारनि जी हिकिड़ी तंज़ीम ठाहीसीं। उन हिसाब सां हिते इहो कहिड़े टाइम ते कहिड़ो दौर? इहो शुरूआती दौर हुजे पीपुल्स पार्टी जो, शुरूआती दौर हुजे पीपुल्स पार्टी जो। ऐं आउं सम्झां थो त मूंखे बि तक़रीबन 50 सालनि खां त मथे पीपुल्स पार्टी में थी चुका आहिनि। अच्छा, कीअं आया तव्हां? माना कंहिं मां मुतासिर थिया? कहिड़ी शख़्स मां मुतासिर थिया? मूं जॾहिं 12 मुंहिंजी उमिरि हुई तॾहिं मूं ॾिठो त जेको हीअ असांजी जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी ठही आहे उन जो जेको क़ाइद आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, उन जी शख़्सियत, उन जी मोहबत, उन जी जदोजहद, उन खे ॾिसी असीं मुतासिर थियासीं। ऐं आउं उन महिल हिकिड़ी मूं उमरकोट जे अंदरि ॿारनि जी पीपुल्स पार्टी ठाही, ॿारनि जी पीपुल्स पार्टी ठाही। ऐं ॿारनि जी पीपुल्स पार्टी ठाहिण खां पोइ उन ई हवाले सां मूं नौनिहाल पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां उमरकोट में जलसा जुलूस करणु ई हू फलाणो करणु इहा शुरूआत मूं कई हुई। अच्छा, ऐं पोइ उन सिलसिले खे अॻिते वधाईंदे पोइ अॻिते हली पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी शागिर्दनि में जमायत हूंदी सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट फेडरेशन। पोइ आउं सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट फेडरेशन में शामिलु थियुसि। उनखे केरु लीड कंदो? उन जी जेका मरकज़ी सदर हूंदो लाला अब्दुल कादर, लाला कादर। ऐं उहो सिंध जो जेको शागिर्दनि जी सिंध में पाकिस्तान पीपुल्स पार्टी नुमाइंदगी कंदड़ पीपुल्स पार्टी जेका ज़ैली तंज़ीम हुई उहा सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट फेडरेशन हुई। पोइ उन खे ईअं ई सिलसिलो अॻिते वधाईंदे जेको आहे सो असां पंहिंजे हिसाब सां जदोजहद कईसीं। ऐं पोइ अॻिते हली करे पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन ठही। सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन ठही। मरकज़ी सदर जेको हुयो साईं हुसैन शाह बुखारी हुयो। साईं हुसैन शाह बुखारी हुयो, उहो कंदो हुयो। पोइ उन खां पोइ वरी राणो ख़ान भुट्टो आयो, राणो ख़ान भुट्टो। ऐं पोइ मूंखे इहो जॾहिं सिलसिलो हलियो त अॻिते हली करे पोइ वरी जेको आहे सो भुट्टे साहिबु जेको आहे सो सिंध आज़ाद सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन ठाही। सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन जो पोइ पहिरीं हुसैन शाह बुखारी, पोइ वरी जेको आहे राणो ख़ान भुट्टो। पोइ भुट्टो साहिबु जॾहिं इक़्तिदार आयो, इक़्तिदार में अचण खां पोइ जेको आहे सो अॻिते हली करे जेको आहे सो
असांजो हिकिड़ो सिलसिलो हुयो उन टाइम ते क़ौम परस्ती बि जेका सो तमामु वॾी हूंदी हुई अच्छा सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन हूंदी हुई उन जे हिसाब सां उहो क़ौम परस्ती जे हिसाब सां ऐं सिंध में शागिर्दनि जी जेका नुमाइंदगी कई पहिरीं कई सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन जंहिंजो लाला कादर जेको आहे सो चेयरमैन हुयो पोइ जेको आहे सो साईं हुसैन शाह बुखारी ठाही उन में सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन ऐं अॻिते हली राणो टाइम दौर कंहिंजो हुजे उन सियासी टाइम दौर कंहिंजो हुजे उन टाइम ते ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो दौरु अची वियो हा ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो दौरु अची वियो ऐं उन हिसाब सां जेको आहे सो पोइ मूंखे यादि थो अचे त पोइ भुट्टो साहिबु प्राइम मिनिस्टर थियो प्राइम मिनिस्टर थियण खां पोइ असांखे जॾहिं बि असांजे हिन इलाइक़े में ईंदो हुयो ख़ासि करे मीर पुखास या हेॾा होॾां त उते बाक़ाइदे तव्हांजी मुलाक़ात मुंहिंजूं केतिरा ई दफ़ा ज़ुल्फ़कार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर जी हैसियत में मुंहिंजी मुलाक़ात थी पहिरीं मुलाक़ात कॾहिं मूंखे हूं त मुंहिंजी भुट्टे साहिब सां मुंहिंजूं तस्वीरूं आहिनि उन टाइम ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिर्फ़ु क़ौमी असेंबली जो मेंबर हुयो अच्छा क़ौमी असेंबली जो मेंबर हुयो ऐं मीर अलीबेश ख़ान सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन जी तव्हां हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखो था जी ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन सां अप्रोच कीअं थी था मुंहिंजी कहिड़ी सीढ़ी मिली तव्हांखे मुंहिंजी जेका पीपुल्स पार्टी में बानी हुई जेका मूं पार्टी जे लाइ जदोजहद कई ऐं मूंखे फ़ख़ुर सां चवणो थो पए त अलाह साईं जॾहिं मूंखे इज़त ॾिनी ऐं जेतिरी मूंखे मान ॾिनो ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त केतिरा ई दफ़ा प्राइम मिनिस्टर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे हुअण जे बावजूदि मुंहिंजी उन सां मुलाक़ातूं थियूं अच्छा प्राइम मिनिस्टर जी हैसियत में ऐं केतिरा ई दफ़ा मीरपुर ख़ास में थी उहो अॼु पंहिंजो हैदराबाद में असांजी जॾहिं कन्वेंशन थी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी इहो कहिड़े दौर में इहा सम्झां थो 76 जी ॻाल्हि आहे 76 जी ॻाल्हि आहे 76 में पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे पीपुल्स पार्टी जी कन्वेंशन घुराई हैदराबाद जे अंदरि ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त आउं हिते उमरकोट जी में पोइ असां वरी सपाफ जे हवाले सां अची मूंखे यादि आहे त भुट्टो साहिबु जॾहिं मीरपुर ख़ास में आयो तॾहिं उते असांजो हिकिड़ो डेलीगेशन उन टाइम ते सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन जेको आहे सो नौजवाननि जी जमायत हुई ऐं ॿिए पासे वरी जेका आहे सो उन टाइम ते वरी सपाफ बि ठही वई हुई सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन ठही पोइ असां जॾहिं सिंध आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन जी हैसियत में जॾहिं मिलियासीं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां शहीद भुट्टो उन टाइम ते प्राइम मिनिस्टर हुयो तॾहिं असां चयोसीं त भुट्टा साहिबु तव्हां जेको आहे सो हाणे 2 जमायतूं थी वियूं आहिनि तव्हां लाला कादर सां मुलाक़ात कयो लाला कादर मरकज़ी चेयरमैन हो सिंध आज़ाद मारोड़ा फेडरेशन जो तॾहिं भुट्टे साहिबु मूंखे चई त बाबा तव्हां मूंखे पंहिंजो लीडर सम्झो था असांजो चोलासीं त ज़ाहिर आहे असांजो क़ाइद अवी आहियो मूंखे पंहिंजो लीडर सम्झो था मूंखे पंहिंजो क़ाइद सम्झो था मूं ते तव्हांजो एतमाद आहे असांजो बिल्कुलु असां ते जो तव्हां ते एतमाद आहे चए त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त तव्हांखे जेको हिकदमि तंहिं वक़्त में पंहिंजो जेको सपाफ जो रोशन पॉवर चेयरमैन हुयो उन खे यकदमि सॾु कई रोशन चई ही मूंखे पंहिंजो लीडर सम्झनि था ही मूंखे पंहिंजो क़ाइद सम्झनि था हिननि जो मूं ते एतमाद आहे ऐं हिननि खे सपाफ जे अंदरि जेको सो शामिलु करो ऐं हिननि खे सुठा उहिदा ॾियो मूंखे एज़ाज़ु हासिलु आहे त मूंखे उन टाइम ते सपाफ में शामिलु करण वारो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर पाकिस्तान हुयो हा पोइ असां उन में शामिलु थियासीं ऐं उन टाइम ते पोइ सपाफ जो तालके उमरकोट जो सदर थियुसि उन टाइम पीपुल्स पार्टी खे अमरकोट में कंहिं लीड कई उन टाइम ते त पीपुल्स पार्टी में असां ॿई जेके नौजवान हूंदा हुआसीं ऐं हिते को वॾो माण्हू उन टाइम ते मूंखे नज़र कोन ते आयो त को आहे पोइ उन टाइम ते वरी हिकिड़ो सिलसिलो थियो त भई पीपुल्स पार्टी टिकेट ॾिनो अरबाब नूर मोहम्मद खे हिते जो पोइ वरी अॻिते हली करे उहो उन खे वरी टिकेट खे चेंज कयो वियो
उन टाइम अमरकोट में तव्हांजा साथी कहिड़ा हुआ? उमरकोट में असांजा साथी मरहूम आगा अब्दुल गफ़ूर हूंदो हुयो, जमालदीन मखराणी हूंदो हुयो, रमज़ान हालेपोटो हूंदो हुयो, या उमर पली हूंदो हुयो, ऐं लुत्फ़ुल्ला हिसामणी हूंदो हुयो। अहिड़े नमूने सां काफ़ी दोस्त हुया। आगा अब्दुल सत्तार हूंदो हुयो, ऐं तक़रीबन असीं सभु जेके आहिनि से माना हिकिड़े ग़रीब तबिके सां तल्क रखंदड़ हूंदा हुआसीं। मूंखे यादि आहे जॾहिं असीं नारा हणंदा हुआसीं त हितां जा जेके वॾा माण्हू हूंदा हुया उहे असां सां विढ़ंदा हुआ, छेड़ो कंदा हुआ। अपोज़िशन कहिड़ी हुई हिते, केरु केरु हुआ उन टाइम ते त वॾे में वॾो जेको आहे सो पीर साहब पागारे जी जमायत जेका हूंदी हुई, उन्हनि में केरु हुआ? उन्हनि में हिते हूंदा हुया ॿिया असांजा रईस हूंदा हुया, रईस अलादाद ख़ान खोसो, हू कहिड़ी पार्टी मां? उहे हूंदा हुया फंक्शनल मुस्लिम लीग में। या दादा अब्दुर्रहीम हूंदो हुयो, उहो हूंदो हुयो। इहे उन टाइम ते सियासत ते हावी थियल हूंदा हुया। ऐं ॿिए पासे वरी असीं जेके हूंदा हुआसीं नौजवान जेके आहिनि से मूंखे यादि थो अचे त मूं उमरकोट जे अंदरि बाक़ाइदे उन टाइम ते वरी हिकिड़ी मूं विच में शुरूआती दौर में मूं वरी हिकिड़ी ठाहीसि पंहिंजो नौनिहाल पीपुल्स पार्टी। तव्हां ठाही? हा, मूं उमरकोट में ठाही नौनिहाल पीपुल्स पार्टी, माना ॿारनि जी पीपुल्स पार्टी। अच्छा, ॿारनि जी पीपुल्स पार्टी ठाही। ऐं उन ॿारनि जी पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां उमरकोट जे अंदरि बाक़ाइदे साइकिलनि ते जुलूस कढणु, हेॾा हुन पोइ वरी असांजे पोयां इहे जेके वॾा माण्हू हूंदा हुया, पोइ इहो दौड़ धमाक इहो दड़का दामान ॾिराइण करणु त बाबा जेको त तई भेणा पीपुल्स पार्टी में था वञो, हीअं फलाणो हिकिड़ो। तंहिं वक़्त में हू पीपुल्स पार्टी लाइ वॾो ऐब सम्झंदा हुआ। ऐं असांजो जेको इहो फ़ख़ुरु हूंदो हुयो, ॿार हूंदा हुआसीं, नौजवान हूंदा हुआसीं, ऐं उन हिसाब सां उन टाइम पीपुल्स पार्टी में वेठल जेके माण्हू उन्हनि खे तव्हांजी जेका एक्टिविटी पसंदि कोन हुई? जेके ज़ाहिर न पीपुल्स पार्टी में त पोइ असांजी वरी हिमत अफ़ज़ाई बि कंदा हुआ। हिमत अफ़ज़ाई बि कंदा हुआ त जेको भई पार्टी जेको आहे सो जा नौजवान आहिनि, ॿार आहिनि, इहे जेके असांजे पीपुल्स पार्टी सां लाॻापियल रहिया, उहो असांजी हिमत अफ़ज़ाई बि कंदा हुआ। ऐं उन टाइम ते हिते उमरकोट में मीर रसूल भाई ख़ान टालपुर उमरकोट में आयो, उन जलसो कयो। अली अहमद ख़ान टालपुर, मीर अली अहमद टालपुर आयो, उन जलसो कयो। ॿियो हिते इन इलाइक़े में असां में वरी कामरेड मीर मोहम्मद जूणे जो, अच्छा, उहो ही दौर कहिड़ो हुजे उन टाइम, कहिड़ो साल कहिड़ो हुजे? 77 78 पंहिंजो सारी इहो पंहिंजो शुरूआती दौर पीपुल्स पार्टी जो हुजे। हा, पोइ इलेक्शन थी, इलेक्शन जे हवाले सां रहियासीं, असां पार्टी जे टिकेट सां रहियासीं। ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त 70 जी इलेक्शन में जाइरे जी पोलिंग स्टेशन जे ते हुउसि, मोहम्मद सिद्दीक़ सांद जेको हूंदो हुयो, उन्हनि जी पोलिंग स्टेशन ते ॿार हुउसि तॾहिं बि पोलिंग स्टेशन ते हुउसि 70 में। अच्छा, हा, शादीशुदा हुई उन टाइम? न शादी किथां आई। तंहिंखां पोइ अॻिते हली करे पोइ इहो सिलसिलो रहियो। मथां खां जेको आहे पोइ शहीद भुट्टो, पोइ उन सां पोइ प्राइम मिनिस्टर जी हैसियत सां मुंहिंजा केतिरा ई दफ़ा मुलाक़ातूं थियूं। तव्हां जेल काफ़ी दफ़ा विया आहियो, कहिड़नि ॾोहनि में विया आहियो? ऐं मूंखे पहिरीं जेका इलेक्शन पंहिंजो जेल मिली, उन टाइम ते उमरकोट पंहिंजो ई ज़िलो थरपारकर हूंदो हुयो। उन थरपारकर जे ज़िले जो मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त सभ खां पहिरियों सियासी क़ैदी आउं आहियां। 5 जनवरी 1900। पुलिस खयो? हा। उन टाइम तव्हां घर हुआ, ॿाहिरि हुआ? शहर जे अंदरि आयुसि। अच्छा। हा, मूंखे पुलिस झलियो। ऐं मुंहिंजी उन टाइम ते 12 उमिरि हुई, ज़ाहिर 78 में 42 साल अॻु में, 42 साल अॻु में मूंखे झलियो। पोइ असांखे खणी विया। पोइ मुंहिंजे मूंखां पोइ वरी जो आगा गफ़ूर खे झले आया, लुत्फ़ुल्ला हिसामणी खे झले आया। तंहिंखां पोइ 2-4 ॿिया बि माण्हू जेके आहिनि से उन में आया। उन में गुल मोहम्मद हजाम आहे, या पंहिंजो अब्दुल्ला समो,
ये ॿिया बि अहिड़े क़िस्म जा पंहिंजो मैं तो हिकिड़ो समूसा वो मुश्ताक समय जो भाउ उन्हनि खे ॿाहिरि झलिया पर पोइ उन्हनि में छा जो ॿिए ॾींहं ते ई असांखे खणी विया हलिया जेको आहे सो मीर पुखास जी समरी मिलिट्री कोर्ट में। हा कर्नल रहमान जेको आहे सो उन टाइम ते मुंहिंजो SMLA हो उन पहिरीं मूंखे घुराई मूंखे चयो आप हिंदू हो मैं तो मुसलमान हूँ ये फलाना फिर तुम हिंदुओं का साथ देते हो उन टाइम में हिंदुअनि इन क़िस्म जी मोदी पर मूं चयो साईं ॻाल्हि इहा त असीं जेके सिंधी मुस्लमान आहियूं या जेके असांजा जेके हिंदू ॿाहिरि आहिनि ऐं उमरकोट जे अंदरि हिकिड़ो त जमायत इस्लामी जा माण्हू आहिनि उन टाइम ते जमायत इस्लामी जो वॾो असर रसूख़ हूंदो हुयो उमरकोट में। हा ॿिए पासे वरी पीर पगारे जी जमायत हूंदी हुई त इहे जेके ऐं ॿियो जेको पीपुल्स पार्टी जो एंटी जेको एलिमेंट हो उहो हो त ज़ाहिर त असीं उन्हनि खे छॾे पंहिंजे जेके सिंधी ॿार उन टाइम ते जेके पीपुल्स पार्टी में हुया उन्हनि सां हूंदा हुआसीं त पोइ मूंखे कुझु थोरो उन्हनि सां मुंहिंजो मूंखां बहस थी वियो कर्नल रहमान जो त यकदमि उनखां ASI हुजे हिकिड़ो उन खां पुछी त ये क्या कर रहा था तो उन टाइम ते हीअं आङुरियुनि खे मथे करे विक्ट्री जो निशान करे चएसि ये ऐसे ऐसे कर रहा था उनखे पाण खे वीचारे खे उनखे ASI खे ख़बर न हुजे त ही छा थो चवणु चाहे तॾहिं उन चई त ये तो PLO का निशान है उनका भी मकसद है। तो मूं चयो साईं हमारा भी मकसद है हम भी जमहूरियत की बहाली के लिए कर रहे हैं। मुझे जी तुम बकवास करता है तुम्हें 1 साल सज़ा देता हूँ 1 साल के बाद तुम जब आओगे तो तुम्हारा दिमाग ठीक हो जाएगा। इन 2 मिनटन में मुझे साल सज़ा। अच्छा चे सूबेदार चे जी सर इसको तो कोड़े भी देने चाहिए। अच्छा तो बेचारो समरी मिलिट्री कोर्ट अच्छा मीर पुखास में वो उनमें उनके कोन कुझु पोइ मूंखे साल सज़ा ॾिनो मूंसां गॾु वरी ॿिया दोस्त जेके 2 ॼणा हुआ आगा गफ़ूर ऐं आगा पंहिंजो जमालुद्दीन मखराणी उन्हनि खे बि साल सज़ा उन्हनि खे बि ॾिनो ऐं उन खां अॻु में जॾहिं हिते असीं हुआसीं त उन टाइम ते असांजे साथियुनि सां खेसि तशद्दुद कयो। हा तशद्दुद कयूं ऐं उनखे जेको आहे सो मारियूं कयूं पर पोइ केतिरो वक़्तु जमाल मखराणी जेको हूंदो हुयो केतिरो वक़्तु असां सां जेल में हूंदो हुन मुंहुं में ॼण रत ईंदो एॾो उन ते उन टाइम पीपुल्स पार्टी जेका आला क़यादत हू तव्हां सां राब्ते में हुजे या हुननि जो को नियापो उन टाइम ते असीं हुयासीं हिन इलाइक़े में हिते जेके करण वारा असीं हुयासीं। पोइ अॻिते हली करे जेको आहे सो पोइ वरी जेको सो मरहूम अब्दुल करीम पली साहिबु जेको आहे सो पोइ पीपुल्स पार्टी जो उनखे टिकट ॾिनो वियो पोइ उहो MP थियो पोइ मथां खां वरी उहो जॾहिं सिलसिलो हलियो पोइ मार्शल लॻी वई ज़ियाउल जी मार्शल उन मार्शल में असांखे जेको सज़ा ॾींदड़ साहिबु चयो त तव्हां जेको आहे सो तुम हिंदुओं का साथ देते हो। मुझे साईं वो हिंदू जो हैं उनको आपने पाकिस्तान के झंडे में भी आयनी तहफ़्फ़ुज़ दिया हुआ है अगर वो मुहिब वतन नहीं तो फिर वो आप उनको तहफ़्फ़ुज़ क्यों दिया। मुझे जी बकवास करता है मैं तुम्हें 1 साल सज़ा देता हूँ साल के बाद आओगे तुम्हारा दिमाग ठीक हो जाएगा। वो उन्हीं में वो अच्छा तव्हां केतिरा दफ़ा विया आहियो? आऊं तक़रीबन 14 दफ़ा जेल में वियो। अच्छा ॿुधाए पियो त पहिरीं उन में मूंखे मीर पुखास जी जेल में असांखे जॾहिं रखियऊं त अहिड़ो ज़मीन जहिड़ो फ़र्श जेको आहे इहो सुम्हण जे लाइ हूंदो न ओढ़ाइण लाइ न विछाइण लाइ। अच्छा ऐं जनवरी जो महीनो हूंदो उन में तक़रीबन 1 महीने खां वधीक जेको आहे उन में रखियऊं। उतां खां पोइ वरी असांखे उतां कढियूं वरी कढे विया असांखे सेंट्रल जेल हैदराबाद में। उते अलाह साईं जन्नत नसीब करे
अब्दुल सलाम थहीम, चाचो ग़ुलाम रसूल उनड़, ऐं उन खां पोइ वरी केतिरा ई ॿिया पीपुल्स पार्टी जा अॻुवान असां सां गॾु जेलनि में रहिया, हंडीवाल रहिया। पोइ 5 महीना असांखे उते रखियो। अच्छा, 5 महीना उते रखियो। 5 महीना रखण खां पोइ अच्छा मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु थो थिए त मरहूम पंहिंजो नालो विसरी वियो मूंखे, इहो जेको हुयो अवामी तहरीक जो फाज़ुल राव सां गॾु मूंखे जेल में रहण जो मौक़ो मिलियो 78 में। हा, 78 में रहियो। ऐं मुंहिंजा ग़ुलाम रसूल उनड़ ऐं अब्दुल सलाम थहीम हंडीवाल रहिया। असांखे ॾाढो संभालियूं। असांजे उन टाइम ते मुंहिंजी उमिरि जेका आहे सो 12 उमिरि हुई ऐं रांदि करण जी उमिरि हुई। अच्छा, पर असांखे इन्हनि तमामु घणो सुठे नमूने संभालियो। ऐं उते जेके पार्टी जा कारकुन हूंदा हुआ, जेलनि में हूंदा हुआ, त उन्हनि जी सार संभाल लाइण अब्दुल सलाम थहीम तमामु घणी लधी। हा, तमामु घणी लधी। ऐं असांखे पंहिंजे माइटनि जो बि अहसासु थियणु कोन ॾिनो, माइटनि वांगुरु रखियो। वरी उते छा थियो जो वरी उते उन टाइम ते असांजे लाइ जेको असांखे दाल मिलंदी हुई, उन जी मांझली जी दाल अलाए छा अहिड़े क़िस्म जी हूंदी हुई। ऐं जेके गोश्त मिलंदो त उनखे उते असां उन ते जेल जी ज़बान में चवंदासीं त डीज़ल आहे। अच्छा, पोइ उहो हूंदो हुयो। पोइ उन ते वरी इंतिज़ामिया जो असांजो को पाण में थी वियो त बाबा इहे असांखे ग़लति था ॾियो शयूं हेॾा होॾा। पोइ असां 24 शागिर्दनि खे जेको आहे सो असांखे चवंदो आहे तव्हांखे रखूं था B क्लास में। ऐं असांखे उन टाइम ते सज़ा हूंदी हुई त उन असांखे क़ैदियुनि वारा कपिड़ा हूंदा हुआ। अच्छा, क़ैदियुनि वारा कपिड़ा हूंदा हुआ, कराईंदा हुआ, कमकार कराईंदा हुआ। पर पोइ अलाह जी महिरबानी थी त पोइ जेको आहे सो थहीम साहिब जे करे या हेॾा होॾा असांजे लाइ पोइ पहिरीं वेंदे शर्त त असां ते तमामु सख़्तियूं कयूं। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो करां त बाक़ाइदे खॾी हलाईंदो हुउसि। खॾी हलाइण माना उनमें उनजो कपिड़ो ठहींदो। अच्छा, हा, कपिड़ो ठहंदो। ॿिया जेके दोस्त हूंदा हुआ उन्हनि खे कंहिंखे कहिड़े नमूने जी सख़्तियूं ॾींदा, कंहिंखे कहिड़े नमूने जूं। पोइ वरी 24 शागिर्दनि खे असांखे हितां कढियो। 24 शागिर्दनि खे पहिरीं असांखे प्राइवेट कपिड़ा ॾिनो बाबा तव्हांखे जीअं तव्हां चओ था तीअं असीं तव्हांजी सहूलियतूं कंदासीं। पोइ असांखे डाइनिंग हॉल में रखियो, जेको वली खान वारा उन टाइम ते उन डाइनिंग हॉल में रहिया या ANP जा मीर अली बख्श खान टालपुर या जेके ॿिया उते अॻे रहिया हुआ पोइ निकिरी चुका हुआ। पोइ उन में असांखे रखियऊं। ऐं मां त 4-5 ॾींहं उन में रखियऊं। 4-5 ॾींहंनि खां पोइ असुर जो असांखे उथारियऊं कि उठो उठो तुम्हें गवर्नमेंट ने आज़ादु कर दिया है। अच्छा, असांखे निकितासीं ॿाहिरि, असांखे हथु घड़ियूं लॻियूं, वरी विधऊं गाॾी में। उन में 24 शागिर्दनि वञा 8 शागिर्दनि खे असांखे लाथऊं सेंट्रल जेल सखर, सेंट्रल जेल ख़ैरपुर। उन्हनि में आऊं ॿुधायां उते। ऐं इन विच में ज़ाहिर असीं नौजवान हुआसीं, जज़्बात असांजा हूंदा हुआ ऐं बसि जीअं निकितासीं जीअं भुटो कंदे। पोइ जॾहिं असांखे ख़ैरपुर जेल जे गेट जे अंदरि बि माड़ी ते आंदो तॾहिं असां उते वॾा नारा आयासीं जीअं भुटो। असांखे उन टाइम ते ख़बर हुई त मखदूम ख़लीक़ुज़मा ख़ैरपुर जेल जे अंदरि आहे। अच्छा, हा, अच्छा मज़े जी ॻाल्हि त जंहिं सां असांजी थियो उते जेलर सां जहिड़ो, उन असांखे छा कयो जो कुदरती उहो बदिली थी वियो ख़ैरपुर जेल। अच्छा, हा, हाणे जंहिं माण्हू खे असीं चऊं त तोसां असीं ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियूं त उहो असां सां घटि त न कंदो। हिन छा कयो उन टाइम ते उते ख़ैरपुर जेल में ॾंडा हिकिड़ा हूंदा हुआ, उहो उन्हनि जे मुक़दम हूंदा हुआ, उन्हनि जा जेके क़ैदियुनि जे मथां जेको क़ैदियुनि जे मथां क़ैदी हूंदो उहो 15-20 जेके घुराए अंदरि रखी माण्हुनि खे त जीअं अंदरि ई अंदरि डरनि हिननि खे वठो हुजे त उहो जेल जी ज़बान में उहो उनखे हिसाईंदा आहिनि त भई ॿी जेल मां आयो हिननि खे हिसा आहे जेको हेॾा होॾा। पर पोइ असां उते मखदूम ख़लीक़ साईं जा जॾहिं नाराज़ आयासीं त क़ैदियुनि वञी डोड़ी वञी ॿुधायो मखदूम ख़लीक़ साईं त ॿाहिरि जेके छोकिरा नवां आया आहिनि
ऐं उन्हनि खे जेल इंतिज़ामिया जेको जो मुक़दम घुराया आहिनि उहो उन्हनि खे जेको सो तशदुद कंदा हेॾा होॾा, ख़लीक साईं उतां बचंदा हुया, ख़लीक साईं बचंदा हुया, माड़ी वञा जेको सुराग हुन में हथ कढे चए बाबा हाणे परवाह न कजो। जेल वारनि खे चई त जेकर हिन खे मारियो, हिननि छोकिरनि खे जेकर तव्हां तशदुद कयो त इन सां गॾु मुंहिंजो बि मथो फाटो। पोइ अलाह जी महिरबानी थी त असांखे मारियूं कोन, बाक़ी असांखे वञी जेको फांसी गाॾी जे सेल में रखियूं। 8 शागिर्दनि खे असांखे लाथऊं, उन में 3 मूंसां गॾु डॉक्टर हुजनि ऐं ॿिया अहिड़े नमूने सां ॿिया दोस्त हुजनि, पर अमरकोट जा को अहिड़ा न उमरकोट वञा सिर्फ़ु आऊं हुउसि हितां, उमरकोट में सिर्फ़ु आऊं हुउसि। पोइ उन 8 खे जॾहिं उते लाथऊं त उन में पोइ उन जी जेल जी सज़ा इहा हुई त सलवार जो अगठ जेको तो कढे छॾंदा, उनखे गोॾ वांगुरु ॿधणो आहे उनमें, ऐं उनखे मानी ॾियणी आहे त पोइ उनजे हिसाब जे खां घटि ॾियणी। बहरहाल उन में पोइ सख़्ती उहा तमामु घणी हुई। ऐं मूंखे यादि आहे त उन टाइम ते हिकिड़ो मूंखे ॾेंबू खाई वियो त टंग में, उहा मां त 10-12 साल उहो उनजो निशान मुंहिंजे टंग ते उनजो रहियो। ऐं उनमें गर्मी एॾी हूंदी हुई जो असां उनमें शीखनि में लटकी जेको तो कंदा हुआसीं, ऐं सॼो बदन मुंहिंजो जेको तो पची पियो। अच्छा, हा, बदन पची पियो, ऐं माना सुम्ही न सघंदो हुउसि। पोइ हीअं पोयां दॿो हूंदो आहे, बैग त कोन रखणु ॾींदा, दॿो हिकिड़ो हूंदो, टीन हूंदो, उनजे अंदरि असांजा कपिड़ा हूंदा, पोइ उनखे ई पुठा ॾेई ऐं हीअं ॿाहूं करे राति असीं कटंदा हुआसीं। एॾी गर्मी हूंदी हुई ख़ैरपुर जी। फोन वग़ैरह त सिस्टम हूंदो कोन, मूंखे उते मूंखे मुंहिंजे मख़्तूम ख़लीक साईं जा थोरा लाहे नथो सघां, जंहिं नमूने पंहिंजे औलाद खे संभालबो आहे, अहिड़े नमूने सां ख़लीक साईं असांखे उते संभालियो। ऐं 11 ॾींहंनि खां पोइ असांखे उन बंद वार्ड मञा, जेको फांसी गाॾी जो सेल हो, जंहिंमें उन में आख़िरी टाइम ते ऐं उनजे दीवार जे पोएं पासे जेको फांसी घाट हुयो उहो बंदि वार्ड हुयो। उन में बाबा हाणे 8 ॾींहं आहिनि, हाणे 7 ॾींहं आहिनि, 5 ॾींहं आहिनि, 6 ॾींहं आहिनि, 2 ॾींहं आहिनि, माना इन नमूने जेको उनखे फांसी गाॾी जो सेल हूंदो आहे, उहो क़ैदी हूंदो उनखे रखंदा हुआ, उन्हनि में असांखे रखियो बाक़ाइदा। हा, पर पोइ त ख़लीक साईं कढरायो, पोइ त तमामु घणी असांजी। केतिरो टाइम? हा, मूंखे महीनो आऊं मीरपुर ख़ास में हुउसि, 5 महीना आऊं ख़ैरपुर पंहिंजो हैदराबाद जेल में हुउसि, 5 महीना जेके आहिनि सो ख़ैरपुर जेल में हुउसि। कहिड़ा कहिड़ा केस लॻा? इहो त भई तव्हां जेको मार्शल लॉ जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। अच्छा, हा, असां जमहूरियत जी बहाली ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह में मल्हाईसीं, उन सज़ा में असांखे त तव्हां जमहूरियत जी बहाली लाइ छो था करो? वापसि आया अमरकोट, उन टाइम इस्तक़बाल वग़ैरह थी हुजे? तव्हां त इस्तक़बाल जी ॻाल्हि करो था, असांजी उन टाइम ते इहा पोज़ीशन हुई, असांजी मानी खणी अचण वारो केरु कोन। अच्छा, अलाह साईं जन्नत नसीब करे मीर दीन मोहन तालपुर खे आउं सम्झां थो तव्हां जेल वञा, मूंखे 3 सेप्टेम्बर 1978 में साल सज़ा पूरी करण खां पोइ, साल सज़ा पूरी करण खां पोइ उतां खां असांखे आज़ादु कयूं। राति जो पीर ऑफ राणीपुर पीर अब्दुल कादर शाह जिलानी जे साले ग़ुलाम सरवर असांजी दावत कई। 2 तारीख़ ते आऊं माना 1 ते आऊं हैदराबाद पहुतुसि। हैदराबाद ते मूंखे सपाफ ज़िले जो सदर अनाउंस कयो, सिंध पीपुल्स स्टूडेंट फेडरेशन जो सदर। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, जॾहिं जेल खां मूंखे जॾहिं 3 सेप्टेम्बर ते कढियो त कलाक खां पोइ मूं ख़ैरपुर जी प्रेस क्लब जे अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस कई। अच्छा, हाँ, मुझे जब सज़ा दी वही तॾहिं मूंखे चयो त 1 साल सज़ा तुम्हें देते, तुम निकलोगे तो तुम्हारा दिमाग ठीक हो जाएगा। ऐं मूंखे इहो एज़ाज़ हासिलु आहे त आउं जेल मां निकिरण खां पोइ मूं कलाक खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ऐं उन टाइम ते हूंदो अब्बास बम्बरो प्रेस क्लब जो प्रेसिडेंट, ख़ैरपुर प्रेस क्लब। अब्बास प्रेस कॉन्फ्रेंस में छा चयो था? प्रेस कॉन्फ्रेंस ज़ाहिर है त जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद हली पे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन टाइम ते हयाती हुया, उन्हनि जे लाइ जदोजहद। पोइ आउं सम्झां थो मूंखे उतां खां ॿिए ॾींहं ते आउं जॾहिं पहुतुसि मीरपुर ख़ास पंहिंजो हैदराबाद, त मूंखे साईं आलम शाह बुखारी उन टाइम ते सपाफ जो मरकज़ी सदर। अच्छा, हा,
सपाव जो मरकज़ी सदर हो ऐं मूंखे अनाउंस कयूं ज़िले थरपारकर जो जेको हींअर पूरी डिवीज़न आहे। तॾहिं 9 तालुका हूंदा हुया, उन्हनि में जो माना थरपारकर जो प्रेसिडेंट अनाउंस थियुसि। ऐं आउं सम्झां थो जेल में पंहिंजो वापसि ॻोठु पहुचणु मीर दीनमंद मूंखे मीर पुखास में हुते ॾिसी वरितो। उन मूं ते महिरबानी कई, मूंखे पंहिंजी गाॾी में खणी आयो उमरकोट। बेसिकली आउं हिकिड़े ग़रीब ऐं मज़दूर जो औलाद आहियां ऐं असांजी एतिरी अप्रोच बि कोन हुई ऐं पोयां केरु पुछण वारो बि कोन हो, केरु छॾाइण वारो बि कोन हो। ज़ाहिर आहे त सिर ते ई निभाइणी पई आहे। उन जॾहिं हू मुंहं जा तखा तॾहिं महिल असांखे साल सज़ा पूरी करण खां पोइ आज़ादु कयूं। त जेका मूं प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उते ख़ैरपुर जेल में, उहा प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजे पोयां लॻी आई ऐं उमरकोट पहुचण खां पोइ 5-7 ॾींहंनि खां पोइ वरी मूंखे जेको आहे सो आर्मी वारनि जेको आहे सो गिरफ़्तार कयो ऐं केस में त प्रेस माना मक़सदु ई पोइ मूंखे खणी विया। कर्नल रहमान हूंदो हुयो, पोइ सारी कर्नल ज़हूर हूंदो। उहो मूंखे आर्मी कैंप में हिन में 6 रुपए खणी विया, पर पोइ कर्नल रहमान पंहिंजो कर्नल ज़हूर जेको उहो तमामु भलो माण्हू। पोइ उन वरी जेको आहे सो असांखे वठी वञण खां पोइ चयो बाबा हीअ छा आहे, असां त निकितासीं, असांजा जज़्बात आहे इहो फलाणो। पोइ उन असांजे वरी वीचारे सुठे नमूने पहिरीं त असींखे वठी विया हलिया। पोइ जेॾी महिल पुछियईं वरी अॻे जेको जंहिं असांखे सज़ा ॾिनी वरी उन सां ॻाल्हायो त भई हिननि कयो छा हो, हिननि कयो छा। तॾहिं हिननि ॿुधायो त भई हिननि भुट्टे साहिब जी सालगिरह बि कई। 5 जनवरी 1978 में भुट्टे साहिब जी सालगिरह ऐं योम जमहूरियत पे मल्हायूं ऐं असां हुनखे झले वरितो। पोइ उन असांखे वरी तंबी करे जेको आहे सो वरी आज़ादु थी। ऐं उन खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ टाइमनि ते जॾहिं मूंखे 78 में समरी मिलिट्री कोड साल जी सख़्तु पूरे सां सज़ा ॾिनी हुई। त उन टाइम ते राणा चंदर सिंह साहिबु जेको आहिनि सो असांजा पीपुल्स पार्टी जा हिते जा अॻुवान हुया। ऐं उन छा कयो जो मुंहिंजे वॾे भाउ खे घुराए, बेसिकली त असीं ग़रीब हुआसीं। हुन इहो सोचियो त मुंहिंजा मतां ही ग़रीब आहिनि हेॾा होॾा ऐं जेके आहिनि से कंहिं वटि जेके मुखालिफ़नि वटि वञनि न कनि मतां आला बजा जी असीर जी हुनजी जेको क़ुर्बानी हुनखे ज़ाया न कनि। त हुन मुंहिंजे भाउ खे घुराए चयो त ॻाल्हि ॿुध, आउं हिंदू आहियां, मुंहिंजी ही जेके आहिनि से ॿुधनि कोन था ऐं हुन जी क़ुर्बानी आहे मतां उनखे लजी न करो। कंहिं बि माण्हू वटि वञण जी ज़रूरत कोन्हे, हू मुड़ुसु माण्हू आहे ऐं जेल काटे अची वेंदो ऐं मतां कंहिं वटि भाड़ी न थी वियो। ऐं मूंखे जॾहिं मुंहिंजे भाउ मूंखे ॿुधायो त भई राणा साहिबु जेको आहिनि से राणा चंदर सिंह साहिबु जे मूंखे घुराए चयो आहे त अला बि चयो मुड़ुसु माण्हू आहे ऐं हू सज़ा कटे अची वेंदो ऐं मतां हुनजी तारीख़ खे तव्हां जेको आहे सो ख़राबु कयो ऐं कंहिं मुखालिफ़ वटि वञो न जेको हुनखे छॾाइण लाइ या कंहिं मदद जे लाइ, त इहो न कजो। तॾहिं मूं मुंहिंजे भाउ खे चयो त यार ॻाल्हि ॿुधो, आउं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो पैरोकार आहियां, उनजो कारकुन आहियां। आउं उनजी तारीख़ खे कीअं थो जेको आहे सो ख़राबु करे सघां। ऐं ही साल त छा, पर जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं क़ुर्बान थी वञे हली तॾहिं मां शहीद भुट्टे सां ऐं उनजे ख़ानदान सां क़ुर्बान आहियां। ऐं आउं भाड़ी थियण या माफ़ी वठण जो त सोचे बि नथो सघां। तंहिं करे ऐं राणे साहिब जो बि इहो मूं ते वॾी हुनजी महिरबानी आहे जो हुन सम्झई त मतां ई ॿार आहे ऐं जेल जे करे भाड़ी थी वञे, हुन मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई। ऐं हुनजे लाइ राणे साहिब जे ख़ानदान जो बि शुक्र सम्झां थो त आउं थरपारकर पुराणो
ऐं हिन वक़्त जो जेको आहे सो डिवीज़न मीरपुखास इवन सां गॾु सभिनी खां वधीक सियासी क़ैदी आउं रहियो आहियां। 14 दफ़ा आउं पीपुल्स पार्टी जे करे जेल में वियो आहियां ऐं पोइ उन्हनि में ज़ाहिर आहे पोइ जॾहिं बि ग़रीब हुअण जे करे मुंहिंजो केरु धणी धोरी बि कोन हूंदो। अच्छा, हेतिरो तव्हां जेलूं कटियूं आहिनि, सियासी क़ैदी रहिया आहियो, पार्टी पारां तव्हांखे छा ॾिनो आहे? हाणे असुल ॻाल्हि इहा त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त जॾहिं आउं 14 दफ़ा पार्टी जे करे वियो आहियां त मूंखे पार्टी इहो ॾिनो आहे त आउं जे सिंध जे कंहिं बि शहर में सियासी कारकुननि जो जेकॾहिं ज़िक्र निकिरंदो त उते जेकॾहिं को सियासी कारकुन हूंदो त उहो ज़रूरु अलाह बचे असीर जो पुछंदो। इहो मूंखे एज़ाज़ु मिलियो आहे। मुंहिंजो भाउ जेको आहे घर जे पासे में रहंदो, उनखे केरु कोन सुञाणंदो। मूंखे पूरे सिंध न पर बल्कि पाकिस्तान में काफ़ी जेके सियासी कारकुन आहिनि उहे सुञाणनि था। पीपुल्स पार्टी ॾिनो ऐं पीपुल्स पार्टी मोहतरमा जी जेका पहिरीं गवर्नमेंट आई, मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त मूंखे पूरे थरपारकर जो डिस्ट्रिक्ट प्लेसमेंट ऑफिसर बेनज़ीर साहब रखियो। उन में इहो त आउं जंहिं माण्हू खे लिखी ॾींदो हुसां उनखे पीपुल्स पार्टी नौकरी ॾींदी हुई। अच्छा, हा, केतिरनि खे नौकरी ॾेई रहिया आहियो? ऐं सम्झो 7 में आहिनि। ऐं तव्हां जंहिं बि में हींअर जेका डिवीज़न आहे उन जंहिं बि तक़रीबन हेडक्वाटर में वेंदो त तव्हांखे मुंहिंजा 2-2 4-4 5-5 8-8 माण्हू तव्हांखे उहो मिलंदा जिन खे मूं नौकरी ॾिराई वञे। ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त ग़रीब हुअण जे बावजूदि अलाह मूं ते महिरबानी कई आहे। मूं त केरु आङिरी न खणंदो। अच्छा, हा, आङिरी न खणंदो त बाबा हीअ आहे। ऐं कई अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा जिन माण्हुनि खे नौकरी ॾियण खां पोइ मूंखे पाण खे ख़बर कोन्हे त हीअ माण्हू खे मूं का नौकरी ॾिनी, उहो मूंखे मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं तव्हांजी वॾी महिरबानी असांखे। मतिलबु पीपुल्स पार्टी तव्हांखे ॾिनो आहे, हुन में तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु, आउं मुतमिन आहियां। मूंखे उन खां पोइ जॾहिं वरी ॿी गवर्नमेंट आई, मोहतरमा जी जॾहिं ॿी गवर्नमेंट आई त उमरकोट ज़िलो जुदा थी चुको। उन जो बि पहिरियों उमरकोट ज़िले जो एज़ाज़ु मूंखे हासिलु आहे त आउं ज़कात ऐं उशर जो बि चेयरमैन मूंखे मोहतरमा जेको आहे सो उमरकोट जो कयो। मुंहिंजो एज़ाज़ु आहे, मुंहिंजे लाइ एज़ाज़ु। दौड़ कहिड़ी आहे? पीपुल्स पार्टी टिकट लाइ दौड़ आहे या ॿी कंहिं दौड़ में आहियो तव्हां? बेसिकली आउं ग़रीब आहियां। बेसिकली आउं ग़रीब आहियां ऐं मुंहिंजी एतिरी पहुच न आहे। मुंहिंजी एतिरी पहुच न आहे। जेको बि मुंहिंजो पीपुल्स पार्टी जो अचे थो मुंहिंजो उन ते एतमाद आहे। आउं उनजो कारकुन आहियां, आउं पार्टी जो कारकुन आहियां, पीपुल्स पार्टी जो माण्हू आहियां। कंहिं वॾेरे जो माण्हू न आहियां, कंहिं वॾेरे जो माण्हू न आहियां। आउं आहियां त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो आहियां, बेनज़ीर साहिबा जो आहियां, बिलावल आसिफ साहिब जो आहियां। ऐं मूंखे उन्हनि ते फ़ख़ुरु आहे। मूं जेका जदोजहद कई आहे अलाह साईं मुंहिंजी इज़त रखी आहे। मुंहिंजी अलाह खां इहा दुआ हूंदी आहे त या अलाह आउं जिते बि हुजां, जहिड़े बि हाल में हुजां, कंधु मुंहिंजो मथे कराइजां, कंधु मूंखे किथे बि झुकराइजां। इहो मुंहिंजो एहसासु। पार्टी सां हींअर तालुकात कीअं? बिल्कुलु ठीकु। ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां तव्हांजो मुलाक़ात? मुंहिंजी मूंखे फ़ख़ुरु आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर हूंदो हुयो त उन सां आउं केतिरा ई दफ़ा मिलियुसि। हा, ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त जॾहिं 76 में हैदराबाद जे अंदरि पीपुल्स पार्टी जी कन्वेंशन थी हुई त उन कन्वेंशन में न सिर्फ़ु आउं शरीक हुउसि पर मूंखे भुट्टे साहिबु डेलीगेशन में बि, स्टूडेंट जो जेको डेलीगेशन थियो उन में बि घुरायो ऐं उन में मूं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जे ॾियारे ते मोकल जे लाइ मूं जेको आहे सो भुट्टे साहिब खे अर्ज़ु कयो। मूंखे उन जे लाइ एज़ाज़ु आहे त भुट्टे साहिबु मुंहिंजी ॻाल्हि मञी बि हुई उन टाइम ते त बाबा हाणे, ऐं ई पहिरीं इहो ई चई त बाबा जॾहिं सिंध में एतिरियूं पंहिंजो पाकिस्तान में जेतिरियूं मोकलूं आहिनि दुनिया जे कंहिं मुल्क में मोकिलियो, पर तंहिं हूंदे बि आउं सिंध में कयां थो। मूंखे इहो आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ॾींहं ते ख्वाब कहिड़ो आहे? मिसाल तौरु हींअर तव्हां जेका बि जदोजहद कई आहे, हिकु मंज़िल हूंदी आहे ख्वाब, उहो तव्हां ख्वाब पूरो थियो आहे या ख्वाब थियणो आहे? मुंहिंजी आउं सम्झां थो त मूं वटि त अॼु बि तव्हांखे आउं ॾेखारींदुसि त मूं वटि उहे तस्वीरूं पयूं आहिनि
जंहिंमें शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं आसिफ़ अली ख़ान ज़रदारी जो वालिद साहब रईस हाकिम अली ख़ान ज़रदारी उन टाइम जी नेशनल असेंबली जो नंढे में नंढी उमिरि जो MNA हो त हाकिम अली ख़ान हो। उन्हनि सां मुंहिंजा तस्वीरूं पयूं आहिनि ऐं उन टाइम ते भुट्टे साहब खे अञा MNA हुया, हुकूमत न मिली हुई। उन खां वठी अॼु ॾींहुं ताईं आउं पीपुल्स पार्टी में आहियां ऐं हिकिड़े मिंट जे लाइ बि पीपुल्स पार्टी खां जुदा न थियो आहे। न मूं बेवफ़ाई कई आहे, न मूं पीपुल्स पार्टी जी कॾहिं शिकायत कई आहे। मुंहिंजो एज़ाज़ इहो आहे, मुंहिंजी दिली ख़्वाहिश मुंहिंजो इहो आहे त बिलावल साहिबु हिन मुल्क जो वज़ीर आज़म थिए ऐं हिन मुल्क जा मिसकिन जेके ग़रीब ऐं मारूड़ा आहिनि, जहिड़ो आउं पाण आहियां, अहिड़ा जेके मुंहिंजा जेके ग़रीब मिसकिन आहिनि, उन्हनि जी अलाह साईं उन्हनि जूं सदावा करे ऐं उन्हनि जूं ख़ुशहाली हुजे, ग़रीब ख़ुशि हुजनि। मुंहिंजो इहो एहसासु ख्वाब आहे त MPA या MNA थियणु या पार्टी? ज़ाहिर है हर इंसान जी इहा ख़्वाहिश रहे थी त आउं इन खां मथे हुजां, पर ग़रीब आहियूं, इहा पोच करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि बि कोन्हे। जेकॾहिं अलाह मूंखे ॾींदो ऐं जेकॾहिं मुंहिंजी पार्टी मूं ते महिरबानी कंदी त मुंहिंजे लाइ एहसासु हूंदो। न पार्टी खे ॾिसणु खपे। पार्टी 14 दफ़ा आउं पीपुल्स पार्टी करे जेल में वियो आहियां, 14 दफ़ा। मौजूदा पीपुल्स पार्टी खे पुराणे दौर में जेका एक्टिविटी उनमें केतिरा तव्हां मुतमिन? तव्हां ज़ाहिरी मक़सदु आहे त शहीद बेनज़ीर साहिबा हुई या भुट्टो साहिबु हूंदो हुयो, तेॾी महिल कारकुन जेकॾहिं रड़ कंदो हो त उन जे लाइ उन ॿुधी वेंदी, तमामु घणी ॿुधी वेंदी हुई। ऐं अलाह साईं आसिफ़ साहिब खे ऐं पंहिंजो बिलावल साहिब खे बि हिमत ॾींदो त वरी पंहिंजे कारकुननि खे हींअर ॿुधी संभालता। जेको शिकायत करे थो त ॿुधी हा। ग्रुपबंदी आहे ॿुधो आहे? न ग्रुपबंदी का बि कोन्हे। ग्रुपबंदी उहा थींदी आहे जॾहिं असीं क़यादत खां इख़्तिलाफ़ करूं। सही, असांजी क़यादत हिन वक़्तु मथी जेकॾहिं हुई त ज़ुल्फ़कार अली भुट्टो हो, बेनज़ीर साहिबा हुई, या हींअर आहे त आसिफ़ साहिबु आहे, बिलावल साहिबु आहे। असांजो उन्हनि में मुकमिल एतमाद आहे त ग्रुपबंदी आई कोन्हे। सही, जॾहिं असीं सभई उनजी क़यादत में सही ॾिस न, असीं केतिरा बि खणी नाराज़ थियूं न, पार्टी टिकट ॾींदी त असीं उन सां गॾु ज़ाती नाराज़गियूं हिक ॿिए खां थी सघनि थियूं। अपोज़िशन त अॼु बि ॻाल्हि इहा करे पई त साईं अली मर्दान शाह जे वञण खां पोइ पीपुल्स पार्टी जो हाल कोन्हे, माना एक्टिविटी में तव्हां कींदा चयो? छा आहे जो अली मर्दान शाह जंहिं नमूने सां पार्टी में आयो, जंहिं नमूने सां पार्टी जी ख़िदमत कई, जंहिं नमूने सां पार्टी खे 100 चंड लॻाया, इहो त विसारणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं अली मर्दान शाह में इहा ख़ूबी हूंदी हुई त जेकॾहिं आउं हुन सां मिली वियुसि ऐं 20 सालनि खां पोइ आउं वरी मिलियुसि त चवंदो त तुंहिंजो फलाणो नालो आहे, तूं फलाणे कम सां आयो आहे, तूं अली मर्दान शाह जी ॿी शइ। तव्हांजी त ॾाढी वेझड़ा पर रही ऐं हिते मक़ामी सतह ते ॿुधायो वञे पियो त तव्हां उन लाबी जा माण्हू आहियो। अली मर्दान शाह मुंहिंजो मोहसिन हो, मुंहिंजो अलाह ऐं रसूल ऐं पार्टी खां पोइ जेकॾहिं मुंहिंजो हुयो त अली मर्दान शाह हुयो। ऐं मूंखे अलाह साईं जेॾीमहिल का बि मुंहिंजी ॻाल्हि हूंदी, अली मर्दान शाह मूंखे कॾहिं इनकार न कयो। साईं अमीर अली शाह अलाह साईं हुनखे हयाती ॾे, उन में इहे गुण आहिनि, उहो सार संभाल लहे थो पार्टी जे कारकुननि जी। जेकॾहिं को उनखे का शिकायत करे थो, रड़ करे थो त उनजे लाइ जदोजहद करे थो। ऐं साईं अञा ॿार आहे, उनखे मेच्योर थियण लाइ बि टाइम खपे थो, पर जेका साईं हींअर उथिया कई आहे इहा वॾी हौसले अफ़ज़ा आहे ऐं अलाह साईं उनखे इहा मणिया ॾिनी आहे। ऐं साईं अली मर्दान शाह पंहिंजे हूंदे जेका साईं जी तरबियत करे वियो ऐं अलाह साईं उनखे हिमत ॾिनी आहे, उन ते अमल करे पियो। मखदूम शाहमुद कुरैशी ज़ाहिर तव्हांखे तालुकात हूंदा, तव्हां पुराणनि जी आला कारकुन आहियो, हू बि पुराणो पीपुल्स पार्टी आला क़यादत जी बिल्कुलु लिस्ट में शुमार। हींअर हू अपोज़िशन में वेठो आहे,
हुकूमत में आहे सम्झो तव्हांजी अपोजिशन आहे हुकूमत में आहे हुकूमत में मेन जाइ ते वेठो आहे अमरकोट थरपारकर वॾो वोट बैंक खणे थो 3 लाख जे बराबरि खणे उनजी एक्टिविटी में तव्हांखे मुतमिल अथव अमरकोट थरपारकर खां छा ॾिसो न मखतूम साहब अलाह साईं उनखे इज़त ॾिनी आहे असीं उनजी एतिराम ऐं इज़त करियूं था हिकिड़ी सुठी गादी जो अॻुवाण आहे ऐं यकीनन जेका अलीमर पंहिंजो मखतूम साहब जी अप्रोच जेका हुई उन टाइम ते जेका पीपुल्स पार्टी जे हवाले सां जेका हुई उन में हिन में हींअर फ़र्क़ु आहे छो जो मखतूम साहब जॾहिं ईंदो हुयो हिते त सवनि जी तइदाद में माण्हू ऐं गाॾियूं उन्हनि सां हूंदियूं हुयूं ऐं मखतूम साहब जहिड़े माण्हू खे मुंहिंजी इहा सोच आहे त अलाह साईं उनखे पंहिंजी इज़त ॾिनी आहे ऐं मखतूम साहब खे पंहिंजे ई हल्के ताईं महदूद रहणु घुरिजे हिते न अचणु घुरिजे कमु करणु खपे हिते ऐं मखतूम साहब ॿ दफ़ा हितां इलेक्शन विढ़ियो आहे माण्हुनि हज़ारनि जी तइदाद में वोट ॾिना आहिनि मखतूम साहब खे हिते जे माण्हुनि जी ख़िदमत करणु घुरिजे जेका आउं सम्झां थो त जेतिरी करणु घुरिजे उन करे साईं अली मर्दान शाह तमामु घणो असांखे हिते संभालियो असांजी पार्टी खे संभालियो असांजे कारकुननि खे संभालियो ऐं ख़ासि करे आउं सम्झां थो त जॾहिं बेनज़ीर साहिबा मीरपुर ख़ासि में आई हुई तॾहिं बाक़ाइदे पीर आफ्ताब शाह जिलानी साहिब खे घुराए पुछियईं त भला अलावा जो असीर जेल में पियो आहे उन जे लाइ मां कुझु कयो आहे तॾहिं पीर साहिब चयो त आर्मी ॿुधे कोन थी पई चई न हिननि जे लाइ कर तॾहिं मूंखे पीर साहिब जो ऐं ख़ासि करे साईं आफ्ताब जो शुक्रगुज़ार आहियां त उन सिद्दीक़ खरल ऐं हुसैन शाह राशिदी ॿ वकील जेके आहिनि से मुंहिंजा हाई कोर्ट में कया पर उन टाइम जेके ते हाई कोर्ट मार्शल जे सज़ाउनि खे ॿुधो कोन पिए पर पीर साहिब मूंखे बि पंहिंजे जेको आहिनि से पंहिंजे औलादनि वांगुरु ऐं मुंहिंजी गुरबत खे ॾिसी मूंखे ऐं मुंहिंजे भाउनि खे ऐं मुंहिंजे बचनि खे संभालण जी कोशिशि कई तमामु सुठे नमूने सां